दोस्तों अॼु जी पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल पापनगर जी अचण वारी कहाणी तव्हांखे अॻुवाट ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे दोस्तों असांजो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ही अव्हांजो चैनल आहे। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट कान था कयूं। दरअसल दोस्तों पापनगर ड्रामे जे अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हांखे इहो ज़रूरु ॾिसण में ईंदो त शेरदिल ॻोठ ॾे मोटण जो को न को बहानो हथु करे वठंदो, जीअं पुराणे ॻोठ मोटी वञा ऐं पोइ वरी बलाज ख़ान खे टांडा ॾियां। ऐं होॾां जेको आहे दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त राबेल खे इहा परेशानी आहे त मल्हार जो जवाबु छा हूंदो। जॾहिं मल्हार जेल खां ॿाहिरि ईंदो उहो बि पंहिंजे पीउ वांगुरु मूं ते इल्ज़ाम तराशी कंदो, या उहो पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु थी ऐं मुंहिंजे साम्हूं मतिलबु मूंसां गॾु साथ ॾींदो ऐं उहो इहा ॻाल्हि कंदो त राबेल बेगुनाह आहे। ऐं उन खे इहा परेशानी खाई वई आहे। जे उन चयो त राबेल बिल्कुलु गुनाहगार आहे त राबेल पंहिंजो पाण मरी वेंदी। उन जी सोच में, राबेल जी सोच में इहा ई ॻाल्हि घुमी रही आहे। जे मल्हार चयो त राबेल गुनाहगार न आहे त पोइ राबेल ज़रूरु साथ ॾींदी मल्हार जो ऐं मल्हार बि साथ ॾींदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार कॾहिं बि कोन चवंदो त राबेल गुनाहगार आहे। जॾहिं बि ॿाहिरि ईंदो सिधो चवंदो इहो बलाज ख़ान जो कमु आहे, उन में मुंहिंजो पीउ बि गॾु कसूरवार आहे ऐं उन जी इहा ई कोशिशि हूंदी। ऐं शेरदिल खे बि तमामु जल्द को न को बहानो मिली वेंदो ॻोठ ॾे अचण वारे एपिसोडनि में। जी हाँ दोस्तों, इहा हक़ीक़त आहे। दोस्तों अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, धमाकेदार ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे सुठे में सुठा सीन ॾिसण वटां मिलंदा सोप सीरियल पापनगर में। दोस्तों जेका बि हाणे कहाणी हली रही आहे त हीअ हिकु मिसाल बलाज ख़ान जे फ़ाइदे में, अॻिते हली बलाज ख़ान जो ज़वाल शुरू थींदो। फ़िलहालु त उन जी हा कले थी पई। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ही अव्हांजो चैनल आहे।